टाउन कमेटी मकलीअ जी नाअहली सबबि इलाइक़ा गंदगीअ जे वध चढ़ण सबबि शहरी अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। मकलीअ जे मुख़्तलिफ़ कॉलोनियुनि में सफ़ाई न थियण सबबि गंदगीअ जा ढेर लॻल आहिनि, जॾहिं त नालनि जो पाणी रोडनि ते बीहण लॻो आहे। शहरियुनि जो चवणु आहे त टाउन कमेटी जा मुलाज़िम सफ़ाई करण में न पिया अचनि, जंहिं सबबि हू पाण सफ़ाई करण ते मजबूर आहिनि। पाण पिया करियो भंगी अचनि कोन था, पोइ घर जो पासो आहे, पोइ सफ़ाई मुसिब ईमान आहे, पोइ हुनजे करे सफ़ाई पिया करियूं। सफ़ाई वारा से अचनि ई कोन था, पोइ असां बसि पाणी मदद पाण पिया करियूं। हुननि चयो त संदन इलाइक़े जी सफ़ाई न थियण सबबि मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे। हुक्मरान रुॻो पंहिंजा पेट पालण में मसरूफ़ आहिनि। तव्हां त ॾिसो त इहे गंदगी केतिरी आहे, हिन में मच्छर बि इलाही थो थिए ऐं वग़ैरह इन ॿार बि इलाही बीमार था थियनि ऐं हुकूमत जी सफ़ाई कोन था कनि। जेका चऊं त बाबा कुझु रखणो चयो बाबा असांजो वारो न आहे। शहरियुनि मुताबिक़ त संदन इलाइक़े में सफ़ाई करे खेनि साफ़ सुथरो माहौल फ़राहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk